शिकारपुर सिंध जे हक़नि ते दाड़ो नामंज़ूर, जाली डोमिसाइल नामंज़ूर। जीए सिंध मां शिकारपुर पारां सिंध में धारियनि जा डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ असदुल्ला सूमरो ऐं इमरान मंगी जी क़यादत में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो ऐं बुख हड़ताल कई वई, जिते अॻुवाणनि घुर कंदे चयो त जाली डोमिसाइल ठाहींदे सिंध जे वजूद ऐं शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे दाव ते लॻायो वियो आहे। असीं हुकूमत सिंध जे इन्हीअ दुश्मनी ते ॿधल फ़ैसिले खे कंहिं बि सूरत में मञण लाइ तयारु न आहियूं। ज़िले शिकारपुर में 15 शकी डोमिसाइल जेके धारियनि जा हुआ उन्हनि खे बि डीसी शिकारपुर क्लियर करार ॾिनो आहे, जेका सिंध सां वॾी नाजाइज़ी आहे। असीं डीसी जे इन्हीअ इंक्वायरी खे रद्द था कयूं ऐं सिंध जे आला अख़्तियारनि खे ॿीहर इंक्वायरी कराइण जी घुर था कयूं। इन मौक़े ते शिकारपुर बचाओ तहरीक जे दोस्तनि मियां ज़फ़र अली अलवी, अली असगर पौड़, अली अहमद बुलो, चाचो इस्लामुद्दीन लोहर, एजाज़ काके पोटो ऐं शाइर अदीब अली आगा दुरानी, सोशल वर्कर गुलाम हुसैन जतोई, सोबदार खान चांडो, नकीब मिर्ज़ा, अली सज्जाद चकदो, आसिफ भयो, अर्ज़ मोहम्मद खोसो, शकील अहमद लेथो, सरकश बरडो समेत सहाफ़ी बिरादरी भी शिरकत कई। रिपोर्ट वकार कादिर भुट्टो, सिटी न्यूज़ शिकारपुर।